बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम सबब मेहरान में आऊं तव्हां जी मेज़बान तेरी मवान सबको अॻु में नाज़रीन जुमे जो भलारो ॾींहुं जुमे जी सबके जेको लख लख वाधायूं हुजनि। ख़ासि तौर ते जेकी जुमे जी इबादतूं जुमे जी तयारियूं इलाही ख़ुशी थींदी आहे त जॾहिं जेके घर जा सभु वाती हिकिड़ो ॾिसो असां मुस्लमान आहियूं अलाह साईं असांखे हिकिड़ो भलारो ॾींहुं ॾिनो आहे जेको गॾिजी वेही करे जेको असां स्पेंड बि कयूं ऐं अलाह साईं जी इबादत बि कयूं ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजे जेके नंढड़ा आहिनि जेके उन्हनि खे असां तरबियत बि ॾियूं त जुमे जे भलारे ॾींहुं ते असांखे कहिड़ा कहिड़ा कमु करणु घुरिजनि या अलाह साईं जेको असांखे छा फरमायो आहे असांजे पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो आहे त उन्हनि जी असांखे पैरवी करणु इलाही ज़रूरी आहे पंहिंजे ॿारनि खे बि ॿुधाइणु इलाही ज़रूरी आहे। ऐं जीअं त नाज़रीन हिन प्रोग्राम सां ताउन कयो आहे टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जवान ऐं सिंध जी मेज़बानी राज़ बि टपाल मेज़बान चाहिया है मुंहिंजे ताउन सां असांजे प्रोग्राम सबब मेहरान में ढाबो सजियल आहे जिते अदा सजाद खे आउं भलीकार कंदमि भलीकार अदा सजाद कीअं आहियो ठीकु आहियो दी बेहतरीन चाय टपाल मेज़बान जी चाय असांखे अदा सजाद पीआरींदा बेहतरीन रंग बेहतरीन ज़ाइको ऐं जीअं त नाज़रीन तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा ऐं जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम में हमेशह ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि ख़ासि तौर ते जुमे जे हवाले सां असां पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सनाख़्वानी या पाण जेके रब जे असां हमदे बारी ताला जेको यकीन उन जी तारीफ़ यकीन सां कंदा आहियूं त अॼु बि असांजे प्रोग्राम में इन हवाले सां जेके महिमान मौजूदु आहिनि असांजा जेके पहिरियां महिमान आहिनि असांजा जेके बेहतरीन जेके आहिनि असांजे ख़ासि तौर ते असांजे महन टेलीविज़न जो हिसो बि आहिनि ऐं जॾहिं बि ईंदा आहिनि त नात सां गॾोगॾु हू दुनियावी तालीम या वरी रवैया जेके असांजा बिहेवियर्स हूंदा आहिनि इथिक्स हूंदा आहिनि उन हवाले सां का न का अवेयरनेस बि ज़रूरु ॾेई वेंदा आहिनि। अचो नाज़रीन तव्हांजो हुन सां तारीफ़ करायूं नाले मिठो बैस साहिबु कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे जुमे जी तव्हांखे मुबारक हुजे। हा ख़ैर मुबारक तव्हांखे मुबारकूं पूरे आलम इस्लाम खे जुमे जे भलारे ॾींहं जूं बाबरकत ॾींहं जूं लख लख मुबारकूं। तव्हां सां गॾोगॾु जेके असांजा ॿिया बि महिमान मौजूदु आहिनि ऐं पाण बि जेके आहिनि बहितरीन जेके नातख़्वान आहिनि हमेशह जेको असांजे प्रोग्राम में शामिल बि थींदा आहिनि ऐं मेहरान टेलीविज़न जो उहो बि हिसो आहिनि। मोहम्मद अली नक्शबंदी तव्हांखे बि वलीकार कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह आप ठीक हैं खैरियत से बिल्कुलु ठीकु ठाक तव्हांखे जुमे जी मुबारक हुजे। खैर मुबारक आपको। ऐं इन्हनि सां गॾोगॾु मुंहिंजी हिकिड़ी प्यारी भेण नंढी जेकी बहितरीन नातख़्वान आहे उहा उन्हनि खे बि आउं भलीकार कंदमि महिमान तव्हांखे बि भलीकार कीअं आहियो ठीकु आहियो कैसे आप मुझे बहुत खुशी हुई है जब आप हमारे प्रोग्राम में शामिल हैं। तो नाले मिठो मेसर साहब तव्हां को पहिरियों आगाज़ करणु चाहींदमि त अल्लाह साईं जो ज़िक्र हमदे बारी ताला इंशाअल्लाह ताला इंशाअल्लाह स्टार्ट बहुत प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं बिल्कुलु इंशाअल्लाह ताला। जेको जुमे जो भलारो ॾींहुं जुमे जी जीअं मूं चयो त इबादत जुमे जी तयारियूं जुमे जा ख़ासि तौर ते जेकियूं भेणियूं जेकियूं प्यारियूं प्यारियूं हूंदियूं आहिनि ऐं ख़ासि ताम जे हवाले सां को बहितरीनु हिकिड़ो ख़ूबसूरत डिश तयारु कंदियूं आहिनि। जी जी नाले मिठो मेसर साहब थैंक यू। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह करे जियां बे मौला करे जियां बे मौला संदस राज़ वाहे छॾे या वठे छो त बे न्याज़ आहे करे जियां बे मौला करे जियां बे मौला संदस राज़ वाहे छॾे या वठे छो त बे न्याज़ वाहे करे जियां बे मौला किथे पीर सन ऐं जॾा थो जियारे किथे घोट में दी लॻल महल मारे किथे पीर सन जॾा थो जियारे किथे घोट में दी लॻण महल मारे इन्हीअ ॻाल्हि ते है इन्हीअ ॻाल्हि ते या रखे नाज़ आहे छॾे या वठे
छो त बेनियाज़ आहे करे जीअं बे मौला के वरहनि जा विछड़ियल मिलाए थो मेड़े कनी खां थो नौजवान बचड़ा निखेड़े के वरहनि जा विछड़ियल मिलाए थो मेड़े के नो कनी खां थो नौजवान बचड़ा निखेड़े कुछ केर तौबा जो आवाज़ आहे छॾे या वठे छो त बेनियाज़ आहे करे जीअं बे मौला अलाए हलाए ही कानून तो कीअं छिनी के बग़ैर मां ईअं थो वञे जीअं झिटे झिरकिड़ीअ खे झटे झिरकिड़ीअ खे वींदो बाज़ आहे छॾे या वठे छो त बेनियाज़ आहे करे जीअं बे मौला आहे कज़ा ते हिकरा ते हिकिड़ो ई पाड़ो किथे शुगल शा दियूं किथे रोज राड़ो आहे कज़ा ते हिकरा ते हिकिड़ो ई पाड़ो किथे शुगल शा दियूं किथे रोज राड़ो किथे सोज़ काथे वॻो साज़ आहे छॾे या वठे छो त बेनियाज़ आहे करे जीअं बे मौला आहे ज़ईफ़ड़नि खे सब्र जी ज़रूरत ख़ुदा उन जो बदिलो ॾींदो कंहिं बि सूरत बंदे खे कंदो ख़ुशि बेअंदाज़ आहे छॾे या वठे छो त बेनियाज़ आहे करे जीअं बे मौला न विझ ख़ाक वारनि में वरंदो छा आख़िर पिटण जो नतीजो निकिरंदो छा आख़िर पंजे ॾींहं तुंहिंजो बेपरवाज़ आहे छॾे या वठे छो त बेनियाज़ आहे करे जीअं बे मौला ओही हिकु बाग़ रब जो अरब खां को पुछंदो जहिड़ा गुल पटे पियो भला केरु कुछंदो नहीं सोच जा कॾे त नाराज़ आहे छॾे या वठे छो त बेनियाज़ आहे करे जीअं बे मौला जेको जवान आहे रज़ा मंझ राज़ी ग़ुलाम नबी आ उहो मर्द गाज़ी जेको जवान आहे रज़ा मंझ राज़ी ग़ुलाम नबी आ उहो मर्द गाज़ी उन्हीअ कान क़यामत में एज़ाज़ आहे छॾे या वठे छो त बेनियाज़ आहे करे
जीअं बि मौला संदस राज़ आहे छॾे या वठे छो त बेनियाज़ आहे करे जीअं बि मौला सुभान अल्लाह जज़ाक अल्लाह नाज़रीन ही वक्त है शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिनी प्रोग्राम से तावन के टपाल मेज़बान जेके ॿुधाए रस्तनि जमान ऐं सिंध जी मेज़बानी जो रास बि टपाल मेज़बान चाहे आहे जेके थोड़ी देर खां पोइ वधा सजाद असांखे इंजॉय कराईंदा कारे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से तावन के टपाल मेज़बान जेके ॿुधाए रस्तनि जमान ऐं सिंध जी मेज़बानी जो रास बि टपाल मेज़बान चाहे जेके अदा सजाद बेहतरीन अंदाज में चाहे ठाहे रहिया आहिनि बेहतरीन रंग बेहतरीन ज़ाइको बेहतरीन खुशबू ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदुमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल के असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा जी नाले मिठे मैसेज साहब इलाही ख़ूबसूरत अंदाज में तव्हां जेको हमदे बारी ताला पढ़ी इलाही यकीनन रूह ख़ुशि थी वियो ऐं असांखे पंहिंजो जेको सुबुह जो आगाज़ बि जेको ईअं अलाह साईं जे ज़िक्र ऐं क़ुर पाक जी कजनि अच्छा ही एॾो जेको आहे ख़ूबसूरत महीनो जेको असांजो सॼे महीने खे तव्हां ईअं कीअं ॾिठो हुज़ूरनि जी आमद खे या उन्हनि जी जेकी सेलिब्रेशन असां कयासीं जॻह जॻह ते रंग सॼी दुनिया में जेको आहे एतिरो ख़ूबसूरत नज़ारो उनखे कीअं ॾिठो तव्हां माशाअल्लाह तमामु सुहिणे अंदाज़ में सुठे अंदाज़ में हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी माशाअल्लाह ज़ात एतिरी त आला ऐं उन्हनि जो एतिरो मक़ाम आहे जो उन्हनि जो तज़कुरो त 12 ई महीना हले थो अल्लाह तबारक व तआला संदन शान खे एतिरो बुलंद फरमायो आहे अल्लाह तबारक व तआला क़ुर में इहो बि फरमायो आहे त ए मुंहिंजा प्यारा पैगंबर हर ईंदड़ ॾींहुं तुंहिंजे शान में इज़ाफ़ो थींदो माशाअल्लाह शान त साईं करीमनि जो तमामु अफ़ज़ल ऐं आला आहे मगर दुनिया हिसाब सां तव्हां ॾिसो त जेके जंहिं हिसाब सां पोयों रबियुल अव्वल महीनो असां माना मल्हायोसीं पोएं साल गुज़िरियल साल उन खां हिन साल वारो वरी अञा वधीक हुयो अहिड़े ॾींहुं हर ईंदड़ महीनो उहे मुंहिंजे आकाए नामदार अड़ियनि जे आधार यतीमनि जे यार जी तज़किरे सां टुबटार हूंदो हूअं बि 12 ई महीना साईं करीमनि जो जेको माना तज़किरो आहे उहो त हलंदो थो रहे नातूं ॿियो छा हुज़ूर नबी वसल्लम जी ज़ात उहा बेमिसाल ज़ात आहे जेका हिन माना तख़लीक़ जो सबबु आहे अल्लाह तबारक व तआला माना हदीस कुदसी आहे त अल्लाह तबारक व तआला चए थो माना जेकॾहिं मुंहिंजा बबू मां तोखे न तख़लीक़ कयां त मूंखे दुनिया जे ठाहिण जी काई ज़रूरत कोन हुई मालूम थियो त माना जेको हुज़ूर जो जेको आमद आहे हुज़ूर जो जेको अचणु आहे उहो तमामु हिकिड़ो बाबरकत ऐं अफ़ज़ल माना हिकिड़ो आहे जेको आहे मौक़ो ऐं असांजी इहा ख़ुशनसीबी आहे जो असां माना उन प्यारे पैगंबर उन आका इनामदार जा उम्मती आहियूं जंहिंजी उम्मती थियण जे लाइ पैगंबर ख़ुदा जेके अलाह जा रसूल जेके अॻ में थी गुज़रिया आहिनि जेके पैगाम खणी आया जॾहिं उन्हनि ॾिठो पंहिंजनि किताबनि में तज़कुरो ॾिनो त उन्हनि दुआ घुरी त काश जेकॾहिं असां उन जा उम्मती थियूं हा इहो असांजे लाइ त हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे अल्लाह साईं जो शुक्र अदा कजे त यकीनन पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असां उम्मती आहियूं बेशक ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उम्मत लाइ केतिरी वॾी दुआ बेशक सुभान अल्लाह साईं करीमनि जी पंहिंजी उम्मत जे लाइ त हरदम माना संदन माना जेके अखियूं जेके हुयूं मुबारक उहे अश्कबार हूंदियूं हुयूं ऐं पाण करीम उम्मत जे लाइ शफ़क़त बि आहिनि असांखे उन्हनि जी शफ़क़त जी उमेद आहे बिल्कुलु बेशक सही जो त मोहम्मद अली बि वेठा रहनि उन्हनि खे जेको आहे ॿीहर जेको जुमे जी मुबारक चौधम त जुमे जे हवाले सां कुझु ॿुधाइणु चाहींदो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका रसूलुल्लाह व अला आलिका व सहाबिका हबीबल्लाह सबसे पहले तो मेहरान टेलीविज़न अल्हम्दुलिल्लाह ये जुम्मतुल मुबारक के दिन जो ये बरकत वाली सातें अज़मतें बिखेरता है इस खूबसूरत से मॉर्निंग शो के ज़रिए दुआ करते हैं अल्लाह करीम इसकी पूरी टीम को दारेन की नेमतों से माल फरमाए और हम सब जो हिस्सा बनते हैं अल्लाह करीम हम सब का यहाँ आना बैठना बिठाना ज़िक्र खुदा ज़िक्र मुस्तफ़ा करना अपनी बारगाह में कबूल मंजूर फरमाए। अल्हम्दुलिल्लाह ये जो जुम्मे का दिन है ये तमाम दिनों का जो है वो सरदार है और अल्हम्दुलिल्लाह इसकी बरकत इतनी बरकत है कि जुम्मतुल मुबारक के दिन जो दुरूद पाक पढ़ता है दुरूद पाक पढ़ने की फजीलत में बताता चलूँ दुरूद पाक की फजीलत बरकत वाले दिन के जिस शख्स ने एक मरतबा हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम की बारगाह में दुरूद पाक पढ़ा अल्लाह रब्बुल इज़्ज़त
اس بندے پر 10 بار رحمت کا نزول فرماتا ہے. سبحان اللہ. اور پھر یہاں نہیں بس ہوا بلکہ فرمایا کہ جو شخص 10 بار حضور علیہ الصلوۃ والسلام کی بارگاہ میں درود پاک پڑھتا ہے اللہ رب العزت اس بندے پر 100 بار رحمت کا نزول فرماتا ہے. ماشاءاللہ. تو اور یہ جمعۃ المبارک کا دن ہے، برکت والا دن ہے. اس دن آپ صبح جلد اٹھیں، فجر کی نماز بھی ادا کریں، ذکر خدا بھی کریں، اور دعائیں بھی قبول ہوتی ہیں اس دن، اور برکتیں بھی جو ہے وہ حاصل ہوتی ہیں. بالکل بالکل بے شک. لیکن ہر اچھا جتنی اس دعائیں قبول کرنے کا ایک اور بھی ہمیں پلس پوائنٹ ہوتا ہے، تو ہم جتنی زیادہ نیکی کریں گے اتنی جی بالکل ہمارے دعائیں بہت جی قبول جی ہوگی. بالکل. تو مجھے پیاری بہن ایمن بیٹھی ہم حلیم تا اڑنے تو ہوں کو خوبصورت تم دی آواز مجھے کو نات بدو پہ. جی ایمن جی بسم اللہ. صلی اللہ علیہ یا رسول اللہ وسلم علیک یا حبیب اللہ. آخری عمر ہے کیا رونق دنیا دیکھو، اب تو بس ایک ہی دھن ہے کہ مدینہ دیکھو، اب تو بس ایک ہی دھن ہے. بلا لو یا رسول اللہ، بلا لو یا رسول اللہ، بلا لو پھر مجھے اے شاہ بحرو بر مدینے میں پھر روتی ہوئی آؤں تیرے در پر مدینے میں پہنچوں کو جانا میں غریبا چاہ کسی نہ چاہ گرا دے کاش مجھ کو شوق تڑپا کر مدینے میں. اب تو بس ایک ہی دھن ہے کہ مدینہ دیکھوں، اب تو بس ایک ہی دھن ہے. میرے مولا میری آنکھیں مجھے واپس کر دے، میرے مولا میری آنکھیں مجھے واپس کر دے، تاکہ اس بار میں جی بھر کہ مدینہ دیکھوں میرے مولا. اب تو بس ایک ہی دھن ہے. جالیاں دیکھو کہ دیوار رو درو با بے حرم، جالیاں دیکھو کہ دیوار رو درو با بے حرم، اپنی معذور نگاہوں سے میں کیا کیا دیکھوں میرے مولا. اب تو بس ایک ہی دھن ہے کہ مدینہ دیکھوں میرے مولا. اب تو بس ایک ہی دھن ہے. میں کہاں ہوں یہ سمجھ لوں تو اٹھاؤں نظریں، میں کہاں ہوں یہ سمجھ لوں تو اٹھاؤں نظریں. دل جو سنبھلے تو میں پھر گم بد خزرا دیکھوں میرے مولا. اب تو بس ایک ہی دھن ہے کہ مدینہ دیکھوں میرے مولا. اب تو بس ایک ہی
धुन है. सुभान अल्लाह जज़ाक अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह. नाज़रीन वक्त है शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिंदी प्रोग्राम से ताउन के टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जवान ऐं सिंधी मेज़बानी जो नाज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो. वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताउन के टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जवान ऐं सिंधी मेज़बानी जो नाज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे. टपाल मेज़बान ख़ासि तौर ते सियारे में जेको आहे जीअं असांखे ख़बर आहे सिंध जा जेके माण्हू चांहि इलाही पसंदि कंदा आहियूं वरी बि जॾहिं चांहि हुजे त टपाल मेज़बान जी त ॻाल्हि छा आहे. लेकिन ॾिसो असां पाण हमेशह चवंदा आहियूं त अकुल शहूर समझ जेको हर इंसान में हुजे या पाण खे एतिरो सुठो महसूसु कराईंदा आहियूं त जेको आहे या फील कराईंदा आहियूं त असां जेको इलाही ॾाहा पार आहियूं. त किथे किथे इंसान जॾहिं इन शइ में एक्सेस में हलियो वेंदो आहे या ओवर कॉन्फिडेंस थी वेंदो आहे त उहो किथे न किथे इन शइ ते धक खाईंदो आहे. त पोइ उन जो अकुल उनजो शहूर जेको आहे उहो कंहिं बि जॻह जे कंहिं बि इथिक्स जे हवाले सां कमु कोन ईंदो आहे. त हू ॿिए इंसान जो अगरि न सोचे त अगरि मुंहिंजे एतिरे शहूर सां मूंखे सिर्फ़ु थोरो फ़ाइदो थिए या ॿियो कोई अगरि मूंखे अहिड़ी का ॻाल्हि सम्झाए करे थो त उन में अञा जो मसइलो करणु या क्रिटिसी करणु या पंहिंजो वॾाउ ॾेखारणु जेको आहे सही कोन्हे. त इन्हनि सभिनी शयुनि खे इंसान जेको आहे न सोचणु घुरिजे. हिकिड़ी कॉल मौजूदु आहे कॉल वठंदासीं. हलो अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. जी केरु किथां खां पंहिंजो तारुफ़ कराईंदा? अब्दुर्रहमान भुट्टो पे ॻाल्हायां. अवां खे भलीकार प्रोग्राम सबब मेराण में कीअं आहे भामजा कीअं पे गुज़रे सुबुह तव्हांजी ऐं जुमे जो तव्हांखे मुबारक हुजनि. तव्हांखे बि जुमे जी मुबारक हुजनि. ख़ैर मुबारक ख़ैर. जी छा चवणु चाहींदो कीअं पियो लॻे प्रोग्राम? अल्हम्दुलिल्लाह तव्हांजो प्रोग्राम ॾाढो बि आहे. जी जी ठीकु आहे ठीकु आहे वरी वरी महिरबानी. थैंक यू सो मच तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो. ऐं आईंदा जेके बि कॉलर्स असांजे प्रोग्राम में शामिल थियनि कॉल करनि त पंहिंजी जेका टीवी जो आवाज़ बिल्कुलु बंदि करे जेको आहे असां सां जेको आहे कॉल ते जॉइन कंदा कयो. थैंक यू वरी वरी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो. जी मोहम्मद अली असां सां मौजूदु आहिनि हलूं था उन त हींअर असांखे कहिड़ी नाज़ पढ़ी ॿुधाईंदा. जी मदीने शरीफ के हवाले से माशाल्लाह हमारी बहन ने इख्तिताम करा तो वहीं से उसी तसल्सल को लेते हुए तो इंशाल्लाह एक बार दुरूद शरीफ पढ़ लीजिए. तमाम नाज़रीन भी हाज़िन भी अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद. मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं मेरे आका का रोज़ा मदीने में है. मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं मेरे आका का रोज़ा मदीने में है. मैं मदीने की जानिब ना कैसे खींचूं मेरा दीन और दुनिया मदीने में है. अर्श आज़म से जिसे की बड़ी शान है रोज़ाए मुस्तफा जिसकी पहचान है. रोज़ाए मुस्तफा जिसकी पहचान है जिसका हम पल्ला कोई मोहल्ला नहीं. एक ऐसा मोहल्ला मदीने में है और मैं मदीने की जानिब ना कैसे खींचूं मेरा दीन और दुनिया मदीने में है. मुझे मौत का कोई खतरा ना हो मौत क्या जिंदगी की भी परवाह ना हो. मौत क्या जिंदगी की भी परवाह
ایک بار سرکار مجھ سے کہے، کاش ایک بار سرکار مجھ سے کہے، اب تیرا مرنا جینا مدینے میں ہے۔ جب نظر سوئے طیبہ روانہ ہوئی، ساتھ دل بھی گیا، ساتھ جان بھی گئی، ساتھ دل بھی گیا، ساتھ جان بھی گئی، اور میں منیر رہوں گا یہاں کس لیے، میرا سارا اساسا مدینے میں ہے، میں مدینے کی جانب نہ کیسے کھینچوں، میرا دین اور دنیا مدینے میں ہے۔ سبحان اللہ سبحان اللہ، ماشاء اللہ ماشاء اللہ، یقین خوبصورت خوبصورت انداز، یقیناً ہر کنहिं खे ख़्वाहिश आहे जेको असांखे बि सॾु थिए ऐं उन महिल नसीब वारा हूंदा आहिनि, ख़ुशि नसीब वारा हूंदा आहिनि जेके सॾु ॾींदा आहिनि। तव्हां छा चवणु चाहींदो? मदीनो क्या बात है मदीने की, सुभान अल्लाह। आका जो गुंबद ख़िज़रा बेशक अखियुनि जी थधाण आहे, ऐं साईं करीमनि जी हदीस मुबारक बि आहे त जंहिं मुंहिंजे क़बर अनवर जी ज़ियारत कई त उन जी शफ़ाअत मुंहिंजे मथां वाजिब आहे। त इन निस्बत सां ॾिसजे त जेके मदीने वञनि था उहे वॾा भाग वारा आहिनि। जन्नत जो तसवर त मरण खां पोइ आहे, पर मदीने में जेको अमा आयशा सिद्दीक़ा जो जेको हुजरो मुबारक आहे उन खां वठी जेको हरम पाक ताईं डिस्टेंस आहे त उहो जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ आहे। ऐं इहो ई सबबु आहे जो घणा माण्हू माना सभु कंहिंजो मुशाहिदो आहे, जेके जेके थी आया हूंदा उतां यकीनन उहे मुंहिंजे इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ हूंदा त मदीने में तव्हां कंहिं शइ जी दिलि में ख़्वाहिश कयो ऐं उहा तव्हांखे न मिले, इहो मुमकिन कोन्हे को। जेका शइ तव्हां तलबींदो दिलि में त उहा अलाह तबारक व ताला हुज़ूर जे सदके तव्हांखे अता कंदो। ऐं इहो जन्नत जो तसलसल आहे, जो अलाह तबारक व ताला चए थो, फरमाए थो त माना जॾहिं जन्नत में तव्हां हूंदो त तव्हां जंहिं शइ जो तसवर माना ख़्यालु कंदो उहा शइ तव्हांजे आॾो पहुची वेंदी। त मदीने पाक जी इहा हिकिड़ी माना ख़ुशूसियत आहे, इहो मौजज़ो आहे मुंहिंजे आका जो त जेके बि उते माना वञनि था रोज़े रसूल ते जेके हाज़िरी भरण, जेके सलाम पेश करण वञनि था त अल्हम्दुलिल्लाह उहे हिकिड़ा वॾा ख़ुशनसीब आहिनि। गोया कि उन्हनि ज़िंदगीअ में जन्नत जो चकर हणी आया, उहे माना ॾिसी आया आका जो गुंबद ख़िज़रा, त माना इहो सम्झो त हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे। शल अलाह तबारक व ताला असां जेके बि हुज़ूर जा उम्मती आहियूं उन्हनि खे रोज़े अतर जी हाज़िरी नसीब करणु फरमाए ऐं खाने काबा जो तवाब नसीब करणु फरमाए। इहो हर मुस्लमान लाइ हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे। तव्हांखे कॾहिं केतिरा दफ़ा नसीब थियो? मां हिकिड़ो भेरो वियुसि 2015 में पंहिंजी फैमिली समेत। अल्हम्दुलिल्लाह इहो अलाह जो मुंहिंजे मथां हिकिड़ो वॾो करम ऐं बाज आहे जो जंहिं ज़िंदगी हिकिड़ी मुख़्तसर आहे उन जी का ख़बर कान्हे केॾी महिल अलविदा थी चवे, अलाह थो ॼाणे। पर जेकॾहिं ज़िंदगी में अलाह तबारक व ताला कंहिंखे पंहिंजो घर नसीब करे थो, खाना काबा जंहिंजो एतिरी त माना उते रहमत जी पलट आहे जो हिते अॼुकल्ह असांजूं दिलियूं जेके आहिनि से ॾाढियूं सख़्तु थी वियूं आहिनि। को मिट माइट आहे या पंहिंजा वेझा रिश्तेदार आहिनि, उन्हनि खे तकलीफ़ थिए थी ॿियो टियों त माना असांजे अखि मां ॻोड़ो नथो किरे, या कॾहिं कॾहिं ईअं बि थिए थो पंजनि जे विछड़ण ते बि किन किन माण्हुनि जो ॻोड़ो नथो किरे। पर अलाह तबारक व ताला जे खाना काबा जी जेको माना आहे तवाफ़ वारी जॻह या खाना काबा जे वेझड़ो तव्हां वञी वेहंदव न, एतिरी त रहमत जी पलट आहे जो तव्हांजे अखियुनि मां ख़ुदि ब ख़ुदि ॻोड़ा किरी पवंदा ऐं तव्हां रब खे मुखातिब थी करे चवंदो मुंहिंजा मालिक साईं
हिन खां वधीक ॿी कहिड़ी जॻह आहे जिथे मां पंहिंजे गुनाहनि जी माना बख़्शिश तलब कयां. बिल्कुल बिल्कुल सही. हींअर हलंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते, उन खां पोइ कंटिन्यू था कयूं. नाज़रीन, हिन प्रोग्राम सां ताउन कयो आहे तपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि. तपाल मेज़बान चाहे आहे कार्यक्रम जो असां सां गॾु रहिजो. वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि. टपाल मेज़बान चाहे आहे ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए. हिन पर अनाउंस कंदुमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा. जी त हीअं असां सां गॾु जेके नाले मिट महसूस साहब मौजूदु आहिनि, हलूं था उन्हनि खे तूं असांखे कहिड़ी नात पढ़ी ॿुधाईंदा. जी इंशाअल्लाह ताला मां तव्हांखे पंहिंजी लिखियल नात आहे. सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मदिन. गुलामीअ में वञे गुज़री हयाती गुलामीअ में वञे गुज़री हयाती मथों बीठी हर कंहिंजे ममाती मथों बीठी हर कंहिंजे ममाती गुलामीअ में वञे गुज़री हयाती गुलामीअ में वञे गुज़री हयाती. पंहिंजे आका जे गुंबद खे पसण लाइ पंहिंजे आका जे गुंबद खे पसण लाइ रहे आशिक जी हर पल अख थी आती रहे आशिक जी हर पल अखे थी आती मथों बीठी हर कंहिंजे ममाती गुलामीअ में वञे गुज़री हयाती गुलामीअ में वञे गुज़री हयाती. क़बर जी छा कंदी पोइ तलखे सख्ती क़बर जी छा कंदी पोइ तलखे सख्ती जंहिंजे सामीअ में पाए साईं झाती जंहिंजे सामीअ में पाए साईं झाती मथों बीठी हर कंहिंजे ममाती गुलामीअ में वञे गुज़री हयाती गुलामीअ में वञे गुज़री हयाती. उहे ॿियनि सां भला कीअं पे चुपाइल उहे ॿियनि सां भला कीअं पे चुपाइल पंहिंजी दिल आहे दिल अरबीअ सलाती
पंजी दिल आहे जल अरबिय सलाती बतों बीठी हर कहीं जे ममाती गुलामीअ में वञे गुज़री हयाती सबक हिकिड़ो ई रखणो याद आहे सबक हिकिड़ो ई रखणो याद आहे न अॻिते कम ईंदो घर जो को भाती न अॻिते कम ईंदो घर जो को भाती मथों बीठी आहे हर कंहिंजे ममाती गुलामीअ में वञे गुज़री हयाती गुलामीअ में वञे गुज़री हयाती लिखनि शलना मुंहिंजो नौकरन में लिखनि शलना मुंहिंजो नौकरन में ठरे नाले मिठा पोयां छाती ठरे नाले मिठा पोयां छाती मथों बीठी हर कंहिंजे ममाती गुलामीअ में वञे गुज़री हयाती गुलामीअ में वञे गुज़री हयाती सुभान अल्लाह जज़ाकल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। अच्छा मोहम्मद अली, जैसे मैंने पहले कहा कि जितनी हम नेकियां करेंगे उतनी ही हमारी जो दुआएं कबूल करने में आसानी होगी, कोई दुश्वारी नहीं होगी। वरना ऐसे भी कहते हैं कि आप किसी और से दुआ करो कि शायद आपकी जो गुनाह है उसमें जो रुकावट ना बने। क्या कहना चाहेंगे इस पर? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आपने बहुत प्यारी खूबसूरत बात करी। मैं ये बताना चाहूँ, हम कहते हैं ना कभी किसी और से दुआ करो, ये बहुत अच्छी बात है, क्योंकि पता नहीं कि उस सामने वाले का मकाम रब की बारगाह में क्या हो। मैं गुनाहगार हूँ माना, मगर ये हम सामने वाले से दुआ करा रहे हैं कि वो पता नहीं उसका मकाम रब की बारगाह में क्या। शायद वो तहज्जुद गुजार हो और रातों को उठ के रब को याद करता हो, या कोई उसका एक ऐसा अमल हो जो अल्लाह रब्बुल इज्जत जो है अल्लाह रब्बुल इज्जत के बारगाह में जो है कबूल होता है। अब देखें, नेकी तो एक तरह की ये भी होती है कि आप रास्ते से जा रहे हो, एक पत्थर पड़ा है बड़ा, उसको आप हटा दो, ये भी एक नेकी है। आप किसी भूखे को खाना खिला दो, ये भी नेकी है। आप किसी के तन पे कपड़े नहीं है, फटे हुए कपड़े हैं, उसको कपड़ा मुहैया कर दो, ये भी नेकी है। किसी के पाँव में जूता नहीं है, ये उसको पहना दिया जूता कोई लेके आपने, ये भी नेकी। इस तरह से बहुत बेबहा नेकियां हैं। हम जितने अमल करते रहेंगे, जितने नेक अमल करते रहेंगे ना, तो इंशाल्लाह हमारे कब्र में भी काम आएंगे और आखिरत में भी इंशाल्लाह हमारे काम आएंगे। बेशक बेशक सुभान। लेकिन ये चीज़ हम जितना अपनी जिंदगी में ज्यादा करते जाएंगे उतनी ही हमारे लिए आसानी पैदा होगी। हाँ, अब वो एक वाकया है ना कि गलबन नाचने वाली थी, उसने क्या किया, उसको जूते में पानी जी हाँ देखो ना, अब उसको बख्शिश का परवाना मिल गया और अब बड़ा रहीम है, करीम है, गफूर है, बख्शने वाला। अब हम सिर्फ उसकी तरफ आके तो देखें, एक बार उसको हम पुकारते हैं, अब माँ कितना प्यार करती है अपने बच्चे से, 70 माओ से बढ़ के अल्लाह अपने बंदे से प्यार करता है। तो जी तो मुझे प्यारी भेण ऐमन भी मौजूद है, हणू था उन्हें तो इनको असांखे कहिड़ी नात पढ़ी थी ॿुधाइनि। जी ऐमन बिस्मिल्लाह। सल्लेला नबीना मोहम्मद सल्लेला शफीना सल्लेला मोहम्मद।
تیرا کھوا میں تیرے گیت گاوا یا رسول اللہ، تیرا کھوا میں تیرے گیت گاوا یا رسول اللہ، تیرا میلاد میں کیوں نہ مناوا یا رسول اللہ، تیرا میلاد میں کیوں نہ مناوا یا رسول اللہ۔ حلیمہ کر کدی ویکھے کدی سرکار نو ویکھے، حلیمہ گھر کدی ویکھے کدی سرکار نو ویکھے، میں کہڑی سے جی تیرے لئی سجاوا یا رسول اللہ، میں کہڑی سے جی تیرے لئی سجاوا یا رسول اللہ، تیرا میلاد میں کیوں نہ مناوا یا رسول اللہ، تیرا میلاد میں کیوں نہ مناوا یا رسول اللہ۔ سنا ہے آپ ہر عاشق کے گھر تشریف لاتے ہیں، سنا ہے آپ ہر عاشق کے گھر تشریف لاتے ہیں، میرے گھر میں بھی ہو جائے چراغا یا رسول اللہ، میرے گھر میں بھی ہو جائے چراغا یا رسول اللہ، تیرا میلاد میں کیوں نہ مناوا یا رسول اللہ، تیرا میلاد میں کیوں نہ مناوا یا رسول اللہ۔ ذرا رخ سے نقاب اپنے ہٹا دو یا رسول اللہ، ذرا رخ سے نقاب اپنے ہٹا دو یا رسول اللہ، ہمیں وہ چہرہ دل کا دکھا دو یا رسول اللہ، ہمیں وہ چہرہ دل کا دکھا دو یا رسول اللہ، تیرا میلاد میں کیوں نہ مناوا یا رسول اللہ، تیرا میلاد میں کیوں نہ مناوا یا رسول اللہ۔ سبحان اللہ سبحان اللہ، جزاک اللہ، ماشاء اللہ۔ ناظرین، یہ وقت ہے شارٹ کمرشل بریک جو انہی پروگرام سے تعاون کیا ٹپال میزبان جے کے ودائے رستن جو مان ہے سنجی میزبانی جو راز بھی ٹپال میزبان چایا ہے کالی نون جو اسا گڈ رہے جو۔ ویلکم بیک ناظرین پروگرام سے تعاون کیا ٹپال میزبان جے کے ودائے رستن جو مان ہے سنجی میزبانی جو راز بھی ٹپال میزبان چایا ہے تہاں جو سنجو ساتھ بھی ہوں فون کال کے ذریعے نمبر اناؤنس کردم جو اسکرین تے بھی دو 0222102 ڈائل کے سائیں پروگرام میں ضرور شامل تھیندا۔ یہ نالے مٹھے میں سے صاحب جے کہ اکثر ہمیشہ سب بین جے انسان جے کہ ہوندا ان مانو بار بار بھی چوندی ہیں اے پان جے کہ ڈسن ت ہکڑی جے کی شے پان کے انسان کے نہ ونے پر وہ پان پہ ریپیٹ کندو تو وہ شے سب کری ہے کوڑ ہے غیبت جی جڑے اساں کے فیل تھیندو ہے یقیناً ہی سامو مانو کوڑ تو غلط تے عجیب سی کیفیت تھیندی ہے برداشت کون تھیندی ہے جی جی یہ پر آلریڈی سمجھ سبن میں شامل ہوندی ہے تے چھا چوڑ چاہیندو بس اصل میں چھا ہے ت اساں تھوڑو دینی تعلیم ہاں پڑھیا ہوں پو ان جے کرے بے اساں وٹ عمل جو کو فقدان ہے وہ گھٹا حالانکہ جیکا گلا کرنا وہ تمام مانا ایکڑو سخت گناہ ہے جڑو کرے تمام پنجے بھا جو مردار مانا مردہ بھا جو گوشت کھادو ایترو مانا پر افسوس چوڑو تو پوے جڏهं به ॿ माण्हू पाण में गॾजनि था त तेतोणीक हुननि जी कचहरी मज़ो नथी करे जेसिताईं ॿियनि जो तस्करो न कनि माना हिकिड़ी थोरो जीअं खणी वॾे बबड़ करण जे लाइ थोरी तीली जी ज़रूरत आहे माने ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में हिकिड़ो सिलसिलो शुरू थिए थो बाबा फिलाणो यार हे ॾिठो हिन जा कम बसि इहो चवणु पोइ अॻिलो माण्हू अदा आहे पोइ सभु को पंहिंजे सूरनि जी कहाणी हिक ॿिए सां माना
शुरू थो करे अदा फ़िलहाल माण्हू जेको आहे हे बि हीअं हे बि हीअं त जेकॾहिं असां पाण थोरो घटी खणण लाइ पाण खे उते फिट कयूं असांजे लाइ पोयां केरु एॾा लफ़्ज़ चवे वरी उहे खणी अचे को असांजे कननि ताईं माना पहुचाए ऐं तव्हां यादि रखो त कननि खां लहंदी आहे न दिलि में शइ उहा निकिरंदी ॾाढी ॾुखियो आहे सही सही था जेका तव्हां पाण कननि सां ॿुधी कजे तव्हां हुनखे दरगुज़र करे सघो था पर शायदि जेको ॿियो मिर्च मसाला विझी अचे तव्हांखे साॻा लफ़्ज़ ॿुधाईंदो न उहे ई माना नफ़रत जो सबबु बणिबा आहिनि बिल्कुलु बाक़ी ईअं ई अली साईं जो बि कोल कोई अली साईं चयो त तव्हां जेको हुन त तीर हवा में उछलायो लेकिन तव्हां खणी अची मुंहिंजे सीने में हा बिल्कुलु ईअं आहे सो असां इन्हनि शयुनि खां अवॉइड कयूं अलाह तबारक व ताला त इंसान खे चए थो मां तव्हांखे पंहिंजे माना ज़िक्र जे लाइ पैदा कयो आहे पंहिंजी तारीफ़ जे लाइ पैदा कयो आहे बजाए जो असां ॿियनि ॻाल्हियुनि में पंहिंजो टाइम ज़ाया कयूं छे माण्हू खे जन्नत में हूंदे बि हिकिड़ी ॻाल्हि जो अहसासु थींदो जन्नत में आहे पर हुनखे हिकिड़ी ॻाल्हि जो अहसासु थींदो त काश मां ज़माने में दुनिया में इहा घटि छो कई उहा ला इलाहा इल्लल्लाह जॾहिं ला इलाहा इल्लल्लाह जो हुनखे उहो माना अजर मिलंदो न त हू चवंदो त मां पंहिंजो जन्नत में आहे एतिरो माना उहो सम्झो नेकियूं करे जन्नत ताईं पहुची वियो आहे पर पोइ बि हुनखे सिर्फ़ु दुनिया में इन ॻाल्हि जो अहसासु थींदो त मां ला इलाहा इल्लल्लाह छो न कयो ऐं ॿियो मां कंहिंसां नेकी छो न कई इन्हनि ॿिन्हिनि जो एतिरो वॾो अजर आहे अलाह तबारक व ताला जे आॾो जो इंसान माना उते अफ़सोस कंदो जन्नत में त मां इहे जेकॾहिं वधीक कयां हाणे तव्हां छा तव्हां महसूसु कयो इन ॻाल्हि खे ऐं अलाह तबारक व ताला चए थो तव्हां धरतीअ ते मुंहिंजो ज़िक्र कयो त मां आसमान ते तव्हांजो ज़िक्र कयां तव्हां माण्हुनि में वेही करे मुंहिंजो ज़िक्र कयो त मां मलाइकनि में वेही तव्हांजो ज़िक्र कयां केॾो हिकिड़ो मक़ाम आहे पर असां उन शइ खां परे आहियूं असांखे जेको टाइम मिलंदो असां माना तेसीं ताईं कचहरी मज़ो न कंदी जेतोणीकि माना गिला कंजी न कजे असां वटि हिकिड़ो ट्रेंड आहे कंहिं भले पोइ असांजूं अदड़ियूं हुजनि असांजा अदा हुजनि मक़सदु त हिकिड़ो तेसीं ताईं को टॉपिक माना मज़बूती नथो पकड़े जेतोणीकि कंहिंजी गिला न कजे हिकिड़ी कॉल रिसीव करे पोइ कंटिन्यू कंदा हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अॼु तव्हांखे बि खोड़ सारा सलाम ऐं जय वालेकुम सलाम मूंखे इलाही ख़ुशी थी थिए असांजे प्रोग्राम में तव्हां शामिल थियो कीअं आहियो ठीकु आहियो हा शुक्र अल्लाह साईं जो थैंक यू ऐं हिन साल जी जुमा मुबारक अॼु वारो ॾींहुं तव्हांखे ख़ैर मुबारक ख़ैर मुबारक ॿियो छा चवणु चाहींदो अॼु ख़ासि तौर ते जुमे जे हवाले सां जुमे जी कीअं पिया हलनि तयारियूं जुमे जे हवाले सां बि ख़ासि माण्हू कोशिशि करे कंहिंजी बीमार आहे उनजी अयादत लाइ वञे एतिरो ताईं माना फ़रिश्ता रहमत वसाईंदा आहिनि जेतिरे ताईं घर न वापसि अचे ऐं मिठाई रोज़ जुमे जो ॾींहुं दुरूदनि जी कसरत कजे क़ुरान मजीद पढ़जे सुभान अल्लाह बसि एतिरो ई कोशिशि कंदा आहियूं बि अहिड़ियूं शयूं ऐं अहिड़ियूं ॻाल्हियूं जा कयो अलाह बस कंहिंजो मुहताज न करे बेशक बेशक अलाह खे यकीनन इलाही ख़ूबसूरत ॻाल्हि तव्हां कई जेकी इलाही ज़रूरी आहे असांजे लाइ जी 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 सुनो अहिड़ी दिल सां दुआ करे मिठड़ी अमा अहिड़ी दिल सां दुआ करे मिठड़ी अमा वरी मदीने जूं घिटियूं जुमां अहिड़ी दिल सां दुआ करे खणी नचा खुदा दे भाग वरे दिल को मोहम्मद कान करे खणी नचा खुदा दे भाग वरे दिल को मोहम्मद कान करे बिसारो दो छिन सां हाँ ठरे बिसारो दो छिन सां हाँ ठरे बीकान अथम का मूंखे तमाम अहिड़ी दिल सां दुआ करे मिठड़ी अमा वञी रोज़ सुभान अल्लाह थैंक यू सो मच असां असांजे प्रोग्राम में शामिल थिए मूंखे इलाही ख़ुशी थी
अच्छा जीअं हाणे मोहम्मद अली मौजूद आहिनि धनू था उन ॾे जेको हूअं असांखे कहिड़ी नात पढ़ी ॿुधाईंदा? जी मोहम्मद। सुभान अल्लाह। मदीने के हवाले से माशाल्लाह बात है तो हाँ हाँ इसी को तसल्सल को कंटिन्यू करते सुभान हुए अल्लाह प्यारे- सुभान प्यारा बिस्मिल्लाह कलाम। बिस्मिल्लाह। उसका कता बलगल औला बेकमाले काशफा दो जावे जमाले हसना जमीओ खिसाले पढ़ो सल्लू अलैहि वालैहि सल्लू अलैहि और जिसे चाहा दर पे बुला लिया जिसे चाहा दर पे बुला लिया हसनैन के नाना ने जिसे चाहा दर पे बुला लिया जिसे चाहा अपना बना लिया और ये बड़े करम के फैसले ये बड़े नसीब की बातें है सल्लू अलैहि वा और ये घड़ी भी कितनी हसीन है आज घर में जिक्र हबीब है आज मेहरान में जिक्र हबीब है और हम खुदा के कितने करीब हैं और सबका कितना आला नसीब है सल्लू अलैहि वा अलैहि कभी तो सब्ज गुंबद का नजारा हम भी देखेंगे हमें बुलवाएंगे आका मदीना हम भी देखेंगे हमको बुलाना या रसूल अल्लाह हमको बुलाना या हबीब अल्लाह हमको बुलाना या रसूल अल्लाह हमको बुलाना या हबीब अल्लाह हमको बुलाना या रसूल अल्लाह हमको बुलाना या हबीब अल्लाह अदब से हाथ बांधे उनके रोजे पर खड़े होंगे अदब से हाथ बांधे उनके रोजे पर खड़े होंगे अदब से हाथ बांधे उनके रोजे पर खड़े होंगे सुनहरी जालियों का यूं नजारा हम भी देखेंगे सुनहरी जालियों का यूं नजारा हम भी देखेंगे हमें बुलवाएंगे आका मदीना हम भी देखेंगे हमको बुलाना या रसूल अल्लाह हमको बुलाना या हबीब अल्लाह अल्लाह ये अल्लाह करीम ये मौका ये समा हमें देखना नसीब फरमाए बरसती गुंबदे खजरा से टकराती हुई बूंदे बरसती गुंबदे खजरा से टकराती हुई बूंदे बरसती गुंबदे खजरा से टकराती हुई बूंदे
وہاں پر شان سے بارش برسنا ہم بھی دیکھیں گے، وہاں پر شان سے بارش برسنا ہم بھی دیکھیں گے، ہمیں بلوائیں گے آقا، مدینہ ہم بھی دیکھیں گے۔ سبحان اللہ سبحان اللہ، انشاءاللہ یقیناً سب کے جو یہ نصیب تھے سر پر یہ وقت تھا شارٹ کمرشل بریک جو ہنی پروگرام ستاون کے ٹپال میزبان جی کے رستن جبان ایسے جی میزبانی جو رازبی ٹپال میزبان چایا ہے کارے نمن جو سسا گڈ ریٹ ویلکم بیک ناظرین پروگرام ستاون کے ٹپال میزبان جی کے رستن جبان ایسے جی میزبانی جو رازبی ٹپال میزبان چایا ہے یقیناً انسان جترو اللہ سے جو ذکر کندو پنے پان کریم نبی صلی اللہ علیہ وسلم تے درود پاک وکدو دوترا اسان جے جی مچے وا ہمیشہ کم آسان تھیندا نہ کو ورد جو کو اپنی زبان تے ہمیشہ وہ جو کرچے چاہے استغفر اللہ جو کو ورد جو کو ہمیشہ جو کو ہوجے اللہ سے جترے سان توبہ طائب کرنا سے اترے ہی اسان لائے جے چنگائی ہو اسان لائے بھلائی تھیندو ان دنیا میں جے کو سا کم کرے وندا سے تو تے ہی ہوندو لیکن اسان کے جے اعمال ہوندا وہ اسان کے پان سان گڈ کھڑی ہلنا تو جی تانے مجھے پیاری بہن ایمن موجود ہے تھنو تا انہی تو ہوں اسان کے کیڑی نات پڑی بدائیں تو جی ایمن مصطفیٰ یا مصطفیٰ مصطفیٰ آپ کے جیسا کوئی آیا ہی نہیں، مصطفیٰ آپ کے جیسا کوئی آیا ہی نہیں، آتا بھی کیسے جب اللہ نے بنایا ہی نہیں، آتا بھی کیسے جب اللہ نے بنایا ہی نہیں، آتا بھی کیسے جب اللہ نے بنایا ہی نہیں، کوئی ثانی نہ ہے رب کا نہ میرے آقا کا، کوئی ثانی نہ ہے رب کا نہ میرے آقا کا، کوئی ثانی نہ ہے رب کا نہ میرے آقا کا، ایک کا جسم نہیں ایک کا سایہ ہی نہیں، ایک کا جسم نہیں ایک کا سایہ ہی نہیں، مصطفیٰ آپ کے جیسا کوئی آیا ہی نہیں، آتا بھی کیسے جب اللہ نے بنایا ہی نہیں، جب سے دروازے پہ لکھا میں نے اعلیٰ حضرات، جب سے دروازے پہ لکھا میں نے اعلیٰ حضرات، جب سے دروازے پہ لکھا میں نے اعلیٰ حضرات، کوئی گستاخ نبی گھر میرے آیا ہی نہیں، کوئی گستاخ نبی گھر میرے آیا ہی نہیں، آتا بھی کیسے جب اللہ نے بنایا ہی نہیں، آتا بھی کیسے جب اللہ نے بنایا ہی نہیں، جب تلک پشت پہ شبیر رہے اے فیضی، جب تلک پشت پہ شبیر رہے اے فیضی، جب تلک پشت پہ شبیر رہے اے فیضی، سر کو سجدے سے پیغمبر نے اٹھایا ہی نہیں، سر کو سجدے سے پیغمبر نے اٹھایا ہی نہیں، مصطفیٰ آپ کے جیسا کوئی آیا ہی نہیں، آتا بھی کیسے جب اللہ نے بنایا ہی نہیں، آتا بھی کیسے جب اللہ نے بنایا ہی نہیں، آتا بھی کیسے جب اللہ نے بنایا ہی نہیں۔ اچھا منظری جیسے ہم کسی ادارے میں کام کرتے ہیں، کسی افسر کو ہمیں خوش کرنا ہوتا ہے، اسی طرح جیسے ہم چاہتے ہیں کہ ہم اپنے رب کو اور اپنے نبی کو اس طرح کی خوش کریں، تو وہ کیسی پہلے جو ایک کام ہوگا جس سے ہمارا رب بھی راضی ہو ہمارا نبی بھی راضی ہو؟ بسم اللہ الرحمن الرحیم۔ سب سے پہلی بات تو آپ نے بہت خوبصورت سی بات کی ہے، بات یہ ہے کہ جب ہم 5 وقت کی نماز ادا کریں گے نا تو انشاءاللہ ہمارا رب ہم سے راضی ہوگا۔ اور کہتے ہیں پھر ایک اور بات اسی میں ایڈ کرتا چلوں کہ تم فرش والوں پہ رحم کرو، تم فرش والوں پہ رحم کرو، عرش کا رب تم پہ رحم کرو۔ بے شک، تم مخلوق خدا سے محبت کرو، ان کی خدمت کرو،
अर्श का रब तुम पे जो है वो रहम और करम फरमाएगा। और हुजूर का कुर्ब चाहते हो, हुजूर से अगर मोहब्बत चाहते हो तो हुजूर अलैहिस्सलाम के आंखों की ठंडक है नमाज। जिसने नमाज पढ़ी उसने हुजूर की आंखों को ठंडक पहुंचाई। जो हुजूर की आंखों को 5 वक्त नमाज पढ़ के ठंडक पहुंचाए उससे अल्लाह भी राजी होता है, अल्लाह का रसूल भी राजी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अच्छा नाज़रीन, वैसे साहब जी मोहम्मद की ॻाल्हि कई त को असां इहो सोचूं त जेको ही इंसान आहे जेको अल्लाह जो प्यारो हूंदो, अल्लाह जी नज़र में का न का हिनजी भलाई हूंदी, को चङाई हूंदी, त अगरि इहो सभु सोचे करे त यकीनन तव्हांजी ॻाल्हि कई त ग़ीबत बुराई या कंहिंजे हक़ जे हवाले सां कंहिंजी करण लाइ उन ते छा चवणु चाहींदो मज़ीद? असल में छा आहे त अल्लाह तबारक व ताला जे नज़दीक सभु इंसान जेके आहिनि से माना मोतबर आहिनि, जिन खे अल्लाह तबारक व ताला अशरफुल मखलूकात करे पेश माना हिकिड़ो पैदा कयो आहे। उन खां पोइ आजिज़ी ऐं इन्हिसारी इहे ॿ शयूं अहिड़ियूं आहिनि जेके अल्लाह तबारक व ताला खे तमामु घणियूं पसंदि आहिनि। हिकिड़ा माण्हू जेके आहिनि मजूब आहिनि अल्लाह जे ज़िक्र ऐं अज़कार में एतिरो मशगूल आहिनि जो उन्हनि खे दुनिया जी का ख़बर कान्हे का। बेशक असां जेके दुनिया जा माण्हू आहिनि दुनिया जे लाइ सोचूं था हीअ शइ कयूं, हूअ शइ कयूं, हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि जेके माना आरिफ़ बिल्ला आहिनि, उन्हनि शयुनि खां परे आहिनि ऐं हू हिकिड़े माना मक़ाम ते पहुतल आहिनि। असांखां वधीक उन्हनि जी अहमियत आहे, छाजे करे जो उहे रब ताला जे नज़दीक आहिनि, रब जो वधीक फर्मा बरदारी कनि था। बाक़ी जेतोणीकि इंसान आहे त अल्लाह तबारक व ताला त इहो चई छॾियो आहे त जंहिं हिकिड़े इंसान खे बचायो उन माना पूरी काइनात खे बचायो, जंहिं हिकिड़े इंसान खे क़त्ल कयो माना पूरी इंसानी रात खे क़त्ल कई। अल्लाह तबारक व ताला खे इंसान ॾाढो प्यारो आहे, तॾहिं त हेॾियूं नेमतूं हेतिरियूं अताऊं अल्लाह तबारक व ताला जूं असां जेके आहिनि घणी खणी पिया था घुमूं। हालांकि असांजे मुआशिरे में असां जहिड़ा केतिरा ई इंसान आहिनि के बसीरत खां महरूम आहिनि, के समातुनि खां महरूम आहिनि। हर वक्त जेकी भी नेमतूं असांखे ॾिनल हर जेॾीमहिल बि माण्हू वेहे त रब तबारक व ताला जे बारगाह इलाही में माना शुक्र अदा करे, कंहिं ॻाल्हि ते एरो न थी। बिल्कुलु हिकिड़ी कॉल मौजूदु आहे, कॉल रिसीव करे वठंदमि। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अॼु कहिड़ी ख़ैर ठीक आहे? बिल्कुलु ठीकु ठाक। केरु किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा? मां ज़ैन थो ॻाल्हायां। ज़ैन कीअं आहियो? ठीकु आहियो ज़ैन? जी मां बिल्कुलु ठीकु आहियां। मुंहिंजी मां तव्हां चवण वारो हुयमि त तव्हां अलाह जी दुआ में गुज़ारिश करो पुट खे घुराए वरितो आहे। जी जी सॉरी, मूंखे आवाज़ कोन आयो तव्हांजो, शायदि कॉल में की आवाज़ में थोरी इंटरप्शन आहे। जी जी मां इहो चवां त मां चवां त तव्हांखे त इहो घुराए था पर अॼु घुराए छॾियो। हाँ ज़रूर ज़रूर, तव्हांखे जेको आहे नेक्स्ट जेको ज़िम्मेदार असांजा डायरेक्टर साहब तव्हांखे ज़रूर ॿुधाईंदा। ॿियो कुझु चवणु चाहींदा? ठीकु आहे, जेका हू पाण तव्हां सां ॻाल्हाईंदा। अच्छा अच्छा, नाले मिठे में सभु ॻाल्हाईंदा। अस्सलाम वालेकुम ज़ैन बाबा, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? जी जी वालेकुम सलाम। तव्हां कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह ॼाण कने असां तव्हांजो माशाअल्लाह तमामु सुहिणो सुठो आवाज़ आहे। अल्लाह तबारक व ताला तव्हांखे जेको आहे सो अञा हुन में तरक़ी ऐं अञा हिकिड़ो इज़ाफ़ो अता करणु फरमाए। मां तव्हांजूं काफ़ी जेके आहिनि से नातूं माना आहिनि उहे अपलोड कयूं आहिनि पंहिंजे बाबे साईं जे पेज ते ऐं अल्हम्दुलिल्लाह लखनि जी तइदाद में उनखे माण्हुनि ॾिठो आहे ॾींहं में परॾेह में, अव्हांखे पसंदि कयो अथनि। तव्हांजे वालिद साहिब उहे कमेंट्स वग़ैरह पढ़िया हुया, असांखे ॾाढी ख़ुशी आहे। तव्हां नंढड़ा कमसिन मासूम थी करे सुहिणे हबीब जी जेका सना ऐं तौसीफ़ आहे तमामु सुहिणे ऐं अहसन अंदाज़ में पढ़ो था। अल्लाह तबारक तव्हांखे ख़ुशि कंदो मुंहिंजा बाबड़ा। थैंक यू ज़ैन। ज़ैन ॿियो कुझु चवणु चाहींदा? जी मां नात ॿुधाइणु चाहींदमि। जी 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 ॿुधायो। दुश्मन कुझ न बिगाड़ींदो, पंहिंजे
बिल्कुल न मौला खाईंदो तुंहिंजे वीर लॻंदा न दरूद करे रब हर मुश्किल खे तारींदो सुभान मुंहिंजे अमल में मूंखे मारियो मुंहिंजा साईं मुंहिंजो बेड़ो तारियो मुंहिंजा आका मुंहिंजो बेड़ो तारियो लॾे तोॾा लड़ी वियो हा सोनान में मां चढ़ी वियो हा लॾे तोॾा लड़ी वियो हा सोदान में मां चढ़ी वियो हा शफ़ा जिन घुरो मुंहिंजे निहारियो मुंहिंजा मिठड़ा मुंहिंजो बेड़ो तारियो मुंहिंजा आका मुंहिंजो बेड़ो तारियो सुभान अल्लाह जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह थैंक यू सो मच ज़ैन तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो मूंखे इलाही ख़ुशी थी थैंक यू जी यकीनन इलाही ख़ूबसूरत जेको आहे माशाअल्लाह, जुमे जो ॾींहुं ॾाढो आहे ख़ासि तौर ते वरी ज़ैन जी एतिरी ख़ूबसूरत आवाज़ ज़ैन बाबा लुडी तोॾा लड़ी वियो आहियां इहो अथव लॾे न लुडी तोॾा लड़ी वियो आहियां सौदावन में सड़ी वियो आहियां हा सही चलो इहा इनजी दुरुस्तगी थी वई इहो सुठो जी, थी वियो जी, जी, लेकिन तव्हां जेके उस्ताद ई हूंदा आहिनि त किथे न किथे मिसी विया अच्छा नाले मिट मिर्ज़ा साहिबु अची करे कीअं लॻो ऐं शॉर्ट में छा मैसेज माशाअल्लाह तमामु बहितरीन तव्हांजे जुमे वारे भलारे ॾींहं ते यकीनन जेके असांजा जेके ॾिसंदड़ आहिनि उहे बि इन इंतज़ार में हूंदा आहिनि त को न को माना गुड मैसेज असां ताईं पहुचे का नॉलेज वधे ऐं मेहरान टीवीअ जे सथ जी पूरी इहा कोशिशि रही आहे सही त हुन हर प्लेटफॉर्म ते पाण मल्हायो आहे अलाह साईं खे अञा जेको आहे सो तरक़ियूं ऐं इहे अता फरमाईंदो तमामु ॾाढो सुहिणो प्रोग्राम हुयो अची करे ॾाढो सुठो लॻो पंहिंजो साईं मोहम्मद अली साहिब सां मिली करे अदरी जूं नातूं ॿुधी करे थैंक यू तव्हां सां गुफ़्तगू करे अल्लाह साईं मजबूर साहिब खे हमेशह ख़ुशि रखे मेहरबानी थैंक यू मोहम्मद अली थैंक यू आप भी हमारे प्रोग्राम में शामिल है जी आप शॉर्ट में जल्दी से मैसेज दे मुबारक का दिन है तो मैं दुआ करता हूँ अल्लाह करीम तमाम उम्मत मुस्लिमा की जितने मरहूमी हैं तमाम के अल्लाह बख्शिश फरमाए 11वीं का महीना पिराने भी दस्तगीर के सबके में अल्लाह सारे सबकी दुआ कबूल फरमाए और मैं दुआ करता हूँ अल मुस्तफा होम्योपैथिक क्लिनिक थैंक यू सो मच जो आप हमारे जो है प्रोग्राम में शामिल है थैंक यू सो मच इलाही ख़ुशी थी थिए नाज़रीन हीअं वक़्तु थियो असांजे जेको प्रोग्राम जी पंहिंजी पुॼाणी जो इंशाल्लाह जेको आहे सूमर ते वरी मुलाक़ात थी दुआउनि में असांखे यादि कंदा पिया ऐं ख़ान जेके हिन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मां ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे है इंशाल्लाह जेको सूमर ते वरी मुलाक़ात थींदी तेसि ताईं पंहिंजी होस्ट तेरी माण्हू खे ॾींदा इजाज़त लेकिन वेंदे नाले में महसा साहिब खां हिकिड़े नात ज़रूरु ॿुधासीं जी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बेशक आए बार खणी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह बेशक आए बार खणी इस्लाम जबानी बिस्मिल्लाह मुँह में नूर गुलाब जे गुल का मुँह में नूर गुलाब जे गुल का नाजुक जानी बिस्मिल्लाह नाजुक जानी बिस्मिल्लाह बेशक आए बार खणी लफ्ज़ उहे अॼु काॾहूं आणिया लफ्ज़ उहे अॼु काॾहूं आणिया मोबाइल लिखी मां राहत माणिया राहत माणिया राहत माणिया लफ्ज़ उहे अॼु काॾहूं आणिया लफ्ज़ उहे अॼु काॾहूं आणिया मोबाइल लिखी मां राहत माणिया जट आहियां का शइ बि न ॼाणिया जट आहियां का शइ बि न ॼाणिया थी महिरबानी बिस्मिल्लाह
थी मेहरबानी बिस्मिल्ला बे शक आए बार खणी इस्लाम जा बानी बिस्मिल्ला बेशक आहे बार खणी तू लजपाल न काला गर्जी तू लजपाल न काला गर्जी जो न मञेया उन्हीअ जी मर्ज़ी उन्हीअ जी मर्ज़ी उन्हीअ जी मर्ज़ी नूर मोहम्मद मञणो फर्ज़ी नूर मोहम्मद मञणो फर्ज़ी ज़ात नूरानी बिस्मिल्ला ज़ात नूरानी बिस्मिल्ला बेशक आए बार खणी इस्लाम जबानी बिस्मिल्ला बेशक आए बार खणी वतन मोहम्मद मोहम्मद चवंदा वतन मोहम्मद मोहम्मद चवंदा मोए खां पोइ बि मथन पड़ पवंदा मथन पड़ पवंदा मथन पड़ पवंदा वतन मोहम्मद मोहम्मद चवंदा मोए खां पोइ बि मथन पड़ पवंदा तो सां तोड़ निभाई यादन तो सां तोड़ निभाई यादन यार यारानी बिस्मिल्ला यार यारानी बिस्मिल्ला बेशक आए बार खणी इस्लाम जबानी बिस्मिल्ला बेशक आए बार खणी तुझे दर हसनैन जनाना तुझे दर हसनैन जनाना मां बानो मुझा बचड़ा बाना नंढड़ा बाना वडड़ा बाना तुझे दर हसनैन जनाना मां बानो मुझा बचड़ा बाना अबोब तुझो बानो मुझी अबोब तुझो बानो मुझी अमर बिबानी बिस्मिल्ला अमर बिबानी बिस्मिल्ला बेशक आए बार खणी इस्लाम जबानी बिस्मिल्ला बेशक आए बार खणी तुझो दर्द मुबारक दिल में तुझो दर्द मुबारक दिल में सांढे काथे कंहिं महफिल में कंहिं महफिल में कंहिं महफिल में तुझो दर्द मुबारक दिल में सांढे काथे कंहिं महफिल में ठाहे नात चवां त चवे हर ठाहे नात चवां त चवे हर पाकिस्तानी बिस्मिल्ला पाकिस्तानी बिस्मिल्ला बेशक आए बार खणी इस्लाम जबानी बिस्मिल्ला बेशक आए बार खणी तरसे केर तबीब न हूंदो तरसे केर तबीब न हूंदो हाजी गुलाम नबी बि न हूंदो तरसे केर तबीब न हूंदो हाजी गुलाम नबी बि न हूंदो मुल्क फना थी वींदो थींदो मुल्क फना थी वींदो थींदो इश्क नफानी बिस्मिल्ला इश्क नफानी बिस्मिल्ला हा इश्क नफानी बिस्मिल्ला बेशक आए बार खणी इस्लाम जबानी बिस्मिल्ला बेशक आए बार खणी इस्लाम जबानी बिस्मिल्ला मुँह में नूर गुलाब जे गुल का मुँह में नूर गुलाब जे गुल का नाजुक जानी बिस्मिल्ला वो नाजुक जानी बिस्मिल्ला बेशक आए बार खणी